जेका अस्पताल है वो पंहिंजे बाबा जी ख्वाहिश मुताबिक़ खोली आहे। बाबा असांजो इंतकाल करे विया, उनजी ख्वाहिश हुई त तव्हां पंहिंजे इलाइक़े में हिकिड़ी अस्पताल खोलियो। कोशिशि कयो जेके ग़रीब हैदराबाद में 5,000 10,000 ख़र्च कंदा हुयो तव्हां 100-500 में हिते सहूलियत ॾियो। इन करे मूं हिन ॾींहुं बाबा जे माना ईसाले साहिब लाइ हिकिड़ी फ्री कैंप रखी आहे जंहिंमें असां फ्री हिननि खे दवाऊं ॾियूं पिया। तव्हां ॾिसी सघो था फ्री लेबॉरेटरी जेके टेस्टूं थी रहियूं आहिनि, उन खां पोइ फ्री असां हिन जो चेकअप कयूं पिया। सुभाणे खां इंशाल्लाह आउट बोर्ड मां वेंदुसि हिते पाण पंहिंजे अस्पताल में। टाइम जेको मूं रखियो आहे माना शाम 6 खां 10 ताईं। अच्छा, पाण वटि छा छा फैसिलिटीज़ आहिनि? अच्छा, हिते पाण वटि जेके सहूलियतूं आहिनि, ठीकु आहे, हिकिड़ो त कंहिं ग़रीब खे एमरजेंसी में कोई एक्सीडेंट थिए थो, कंहिंखे टाका वग़ैरह लॻणा हूंदा या कंहिंजी बांह भॼी पवंदी, उनखे प्लास्टर वग़ैरह थियणो हूंदो, ठीकु आहे। इन खां अलावा कंहिं ग़रीब खे माइनर अटैक अचे थो, सर्जरी बाईपास के अलावा असां उनखे मैनेज कंदासीं। या कंहिंजो क्विक्स वग़ैरह दायूं वग़ैरह ॿार ॼणनि थियूं, उहो न्यूबॉर्न बेबी जेको आहे अनकॉन्शियस साइनस थींदा, असांजी कोशिशि हूंदी त उन्हनि खे ॿार एतिरो मैनेज करे ॾियूं या त सकून सां घर खणी वञनि या सकून सां लम्स खणी वञनि। इन खां अलावा जेके आम सभु सहूलियतूं आहिनि, टाइफाइड थियो, मलेरिया, ज़ुकाम बुखार थी वियो, इहे सभु सहूलियतूं मौजूदु हूंदियूं। इन खां अलावा ख़ासि करे उहे औरतूं जेके हामला नथी थी सघनि या जिन्हनि खे माहवारी जो इशू आहे, इहे सभु सहूलियतूं असां वटि मौजूदु आहिनि। अच्छा, ख़िदमत जो जज़्बो बि आहे। फीस छा फैसिलिटी हिन आवाम खे ॾिसी करे हूं त इरादो घणो हुयो, पर बाबा जी ख्वाहिश हुई, असांजे भाइरनि जी ख्वाहिश हुई, इन इलाइक़े खे ॾिसी करे मूं फीस 200 रुपया रखी आहे, जेको हिकिड़ो ग़रीब माण्हू ॾेई बि सघे। ऐं इन खां अलावा असां हिते लेबॉरेटरी सहूलियत रखी आहे, जेके आगा खान या लम्स रिसर्च में 500 1000 में, उहे असां 200-300 में टेस्टूं बि कंदासीं। कोशिशि रहंदी जेको ग़रीब 500 खणी अचे उहो बि दवा वठी हितां वञे, ऐं जेको 200 खणी अचे उहो बि दवा वठी वञे। जेको न बि खणी अचे, असांजी कोशिशि हूंदी आहे 5 दफ़ा पोइ असां उन्हनि खे माना कुझु मुहैया करे ॾियूं ऐं हितां पंहिंजो जेको आहे सिहतयाब थी वञे। अच्छा, हेॾी कैंपूं सिर्फ़ु अॼु ई आहे या आईंदा बि न, हे असां हर महीने एतमाम कयो आहे, त हर महीने कोशिशि हूंदी आहे घटि में घटि हिकिड़ो ॾींहुं असां जेको आहे 1 खां 5 तारीख़ असां हर महीने कैंप लॻारायूं ग़रीबनि जे लाइ। इन खां अलावा बक़ाया असांजो शाम जो पंहिंजो अस्पताल जो प्राइवेट क्लिनिक जो माना एतमाम आहे, जेको असां सुभाणे खां अनपढ़ वठंदासीं शाम 5 खां 10 बजे असां माना हिन बाबा साहिब इलाइक़े जी कोशिशि आहे त हिन आवाम खे असां सहूलियत जेतिरी ॾेई सघूं ओतिरी ॾियूं।